अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतनि जी मशहूरु गुलकार ऐं माइनाती फ़नकार जंहिंजा गीत जर जंग में भी मशहूरु आहिनि। दोस्तों, अॼु उन जो ज़िक्र कंदासीं। उहा आहे सिंध जी राणी फ़ौज़िया सूमरो। फ़ौज़िया सूमरो सिंध जी हिकु अहिड़ी रागी हुई जंहिंजे आवाज़ में थर जे वारसी ऐं भटनि जो दर्द ऐं सिंधु दरिया जे लहरनि वारी रूहानी हुई। खेसि थर जो कोयलो पिणु सॾियो वेंदो आहे। फ़ौज़िया सूमरो जो असुलु नालो हकीमा हुओ। हूअ 1966 ईस्वीअ में थरपारकर जे हिकु नंढड़े ॻोठ कारूसर वेरासर वेझो में पैदा थी। ख़ानदान जो तालुक़ु हिकु ग़रीब घराणे सां हुओ। फ़ौज़िया सूमरे जो तालुक़ु हिकु ग़रीब घराणे सां हुओ, पर संदसि रूह में मौसीक़ीअ जो वस हुओ। फ़ौज़िया जो पंहिंजो ई शौक़ु हुओ त आउं फ़ननि जो मुज़ाहिरो कयां। जॾहिं हूअ मेलनि मलाकड़नि ऐं नंढनि ॻोठनि में वञी शो में पाण खे शामिलु कंदी हुई। फ़ौज़िया खे राग जी दुनिया में मुतारिफ़ करण जो सेहरे नाले वारे अदीब नसीर मिर्ज़ा जे मथां आहे, जंहिंखे खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद आंदो। उतां खां संदसि शोहरत जो सफ़र शुरू थियो। फ़ौज़िया रुॻो सिंधी न पर थरी ऐं मारूड़नि ऐं ढोंकी ॿोलियुनि में बि लाजवाब गीत ॻाया। उन ई शाइरीअ जो कलाम ॻायो जेको अञा एतिरा मशहूरु हुआ। पंहिंजे आवाज़ ज़रिए उन खे घर घर में पहुचायो वियो। फ़ौज़िया जा केतिरा ई गीत मशहूरु आहिनि जेके बेक़दरा क़दुरु न कयई तो। ॾिसो त छा गीत आहे, तव्हां यूट्यूब ते सर्च करे ॾिसो। कॾहिं भुलिजी न मूंखे विञाइजांइ, ज़िंदगी ई नाहे भरवसो एवार्ड मञात। जॾहिं हुननि खे एवार्ड मिलिया त हिननि खे संदसि फ़न जी मञात तौरु सिंध जे वॾनि एवार्डनि सां नवाज़ियो वियो, जिन में शामिलु आहे त पहिरीं पोज़ीशन शाह लतीफ़ एवार्ड में हासिलु कई। जॾहिं शाह लतीफ़ जो मेलो लॻो त संदसि वॾे जोश ऐं जज़्बे सां उते घुरायो वियो ऐं उन शाह लतीफ़ जे एवार्डनि में हिन खे एवार्ड मिलियो। ॿियों सचल शर्मस्त जे शो में घुरायो वियो। कलंदर लाल शहबाज़ जे बि एवार्ड में शामिलु कयो वियो। फ़ौज़िया सूमरो रुॻो 36 सालनि जी ॼमार में 4 डिसंबर 2032 गुर्दनि जी तकलीफ़ सबबु हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे, पर संदसि आवाज़ अॼु बि हर सिंधी जी दिलि में ज़िंदा आहे। जेकॾहिं तव्हां नवां आया आहियो असांजे यूट्यूब चैनल ते, असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट कयो। त फ़ौज़िया सूमरे जी सुञाणप बणिजी वियो। अॼु बि जॾहिं किथे वॼंदो आहे त माण्हुनि जूं अखियूं आलियूं थी वेंदियूं आहिनि। बेक़दरा क़दुरु न कयई मुंहिंजी मोहबत जो, रुञ में रोलियो तो मुंहिंजी मोहबत जो, मां तो सम्झो सॼण साथियो निभाईंदो। अधूरा राह जॾहिं न रोलाईंदे, पर ॾुख ॾिना त मुंहिंजी मोहबत जो। बेक़दरा क़दुरु न कई तोखां सवाइ हाणे जीअण जंजाल आहे, अचे ॾिसी तूं मुंहिंजी दिलि जो हाल। तमाशो कयो त मुंहिंजी मोहबत जो, बेक़दरा क़दुरु न कयई। फ़ौज़िया सूमरे जा दिलचस्पी इहे गीत हुआ जे थर जी सक़ाफ़त जो सफ़ीन। फ़ौज़िया जॾहिं मारूड़नि या थरी गीत ॻाईंदी हुई, ईअं लॻंदो हुओ ॼण थर जे रेगिस्तानी वसकारो थी वियो हुजे। हिन पंहिंजे लिबास, रवायत ऐं थरी गुंज ज़ेरूं ज़रिए सिंध सक़ाफ़त खे तमामु प्रोमोट कयो। पहिरियों ऑडियो कैसेट संदसि पहिरियों आईडी कैसेट अलको जे नाले सां मार्केट में आई हुई, जंहिंखे खेसि विच में ई शोहरत जे बुलंद ते पहुचायो। समाज जी ख़िदमतुनि ऐं फ़ौज़िया सिर्फ़ु हिकु फ़नकार न हुई, पर हूअ ग़रीबनि जी मदद पिणु कंदी हुई। हिन पंहिंजे फ़न ज़रिए जेका बि कमाई कई, उन जो वॾो हिसो ख़ैरात ऐं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी भलाईअ ते ख़र्चु कयो। छा तव्हां चाहियो था त मां हिन गीत जो मतिलबु, जेकॾहिं तव्हां चाहियो था त यूट्यूब ते अची ऐं फ़ौज़िया सूमरे जा गीत ॾिसी सघो था।
वीडियो जेकॾहिं पसंदि आयो हुजे त आउं तव्हांखे अॻु बि चयो आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। वीडियो खे ॾिसण पंहिंजे दोस्तनि ॾांहुं लाइक शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो।